नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवाह में ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवाह ڀرسان ॻोठ मौलॾिनो जानवरी जे रवासिन जो बााثर माण्हुनि जो ॾेडाणो शाख नकंदड़ वाटर बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज। इन मौक़े ते सुलेमान जानवरी, अली मुराद जानवरी, गाज़ी खान जानवरी, मोहब्बत अली जानवरी, दोदो खान जानवरी ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त बााثर माण्हू वाटर जे मथां घर, वॉशरूम ऐं लोड़ा अॾे छॾिया आहिनि। असांजो जॾहिं बि पाणी जो वारो अचे थो त बााثर माण्हू असांजे छोकिरनि जे पुठियां कुता था बसनि ऐं असांखे हिननि खे बिरादरी जे तरफ़ां बि केतिरा दफ़ा चयो, पर इहे इन ॻाल्हि ते अमल नथा कनि ऐं वरी असांखे मौतमार धमकियूं ॾियनि था। हिननि वधीक इहो ॿुधायो त असां जॾहिं बि वाटर खाटी लाइ वेंदा आहियूं त असांजे मथां हमिलो कराईंदा आहिनि। हिननि DC खैरपुर मीरस AC मिरवाह खे अपील कंदे चयो आहे त बााثर माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे पाणी ॾिनो वञे। इंसाफ़ न मिलण ते एहतजाज जो दायरो वसी कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।